गोसपुर में कुछ ॾींहं अॻु गोसपुर स्टान ते पंहिंजे पटे भाई अहलकार अयाज़ शाह जी पुलिस गर्दी जो निशानो बणियल पुलिस अहलकार जावेद हुसैन चोलियाणी की ख़बर JTN न्यूज़ ते नशर थियण खां पोइ पुलिस अहलकार अयाज़ शाह तरफ़ां मोकिलियल मेडमिंत काफ़िलो ज़ख़्मी पुलिस अहलकार जावेद हुसैन चोलियाणी जे ॻोठ मीर बगन खान बिजाणी वारसनि वटि पहुतो ऐं वाक़े ते माज़रत कई। ज़ख़्मी पुलिस अहलकार जे वारसनि मेडमिंत खे मान ॾींदे अहलकार जावेद हुसैन चोलियाणी मथां तशद्दुद कंदड़ पुलिस अहलकार अयाज़ शाह खे माफ़ करे छॾियो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़। हाणे ख़बर शामिल कयूं था कश्मीर वारे इलाइक़े मां कश्मीर SHO ग़ुलाम क़ादिर जतोई अगवा थी वियल 3 ॼणनि खे पुलिस मुक़ाबले दौरान बाज़ियाब करण जी दावा कई आहे। मिलण ॼाण मूजिबि कश्मीर वारे इलाइक़े मां 1 महीनो अॻु नाइज पेट्रोल पंप तां हथियारबंद हथां अगवा थी वियल अब्दुल लतीफ़ पठान हबीबुल्ला सरकी ऐं ज़हीर अहमद चाजड़ खे पुलिस बाज़ियाब कराए वरितो आहे। राब्तो करण ते SHO कश्मीर ग़ुलाम क़ादिर जतोई ॿुधायो त 1 महीनो अॻु हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते 3 ॼणनि खे अगवा करे विया हुआ। मुसलसल पुलिस ऑपरेशन दौरान गेलपुर जे कच्चे वारे इलाइक़े मां मुवियुनि खे बाहिफ़ाज़त बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस ऑपरेशन हलंदड़ आहे। जल्द ॾोहारनि जो ख़ात्मो आंदो वेंदो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़ कश्मीर। गोसपुर भरिसां 1 ॾींहुं अॻु करमपुर थाणे जे हद वारे इलाइक़े कोट फाज़िल ओगाई भरिसाण जातल हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल 2 ॼणनि अली हैदर ओगाई ऐं ओगाई बिरादरी जी औरत जो क़त्ल केस मक़तूल जे पुट इरफान ओगाई जी फ़रियाद ते ओगाई बिरादरी जे 9 ॼणनि ख़िलाफ़ करमपुर थाणे ते दाख़िल करायो वियो आहे। फ़रियादी ॼाणायो आहे त जवाबदार याक़ूब अलीगुल अताउल्ला जमील नज़ीर अहमद अब्दुर्रहीम अब्दुल्ला अली अकबर ऐं ॾाॾू ओगाई वारनि गॾिजी करे मुंहिंजे वालिद अली हैदर ऐं मुंहिंजी चाची खे किलशनकोफ ऐं पिस्टल जा फायर करे नाहक क़त्ल करे फ़रार थी विया आहिनि। हुन चयो त असां ते नाहक क़त्ल जो कूड़ो इल्ज़ाम हणी असां खां मुबैना बदिलो वरितो वियो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं वाक़े में मुलज़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿिए पासे पुलिस का बि गिरफ़्तारी अमल में न आंदी आहे। नाज़रीन गोसपुर मां आम ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। SSP कश्मीर कंदकोट खां इंसाफ़ मोकिलायो वियो। पुलिस अहलकार अयाज़ शाह जी पुलिस गर्दी जो निशानो बणियल ज़ख़्मी पुलिस अहलकार जावेद हुसैन चोलियाणी खे इंसाफ़ ॾियण बजाए SHO गोसपुर पंहिंजे पग मटियार अयाज़ शाह जी वंगार वांदे सॼो ॾींहुं गोसपुर स्टान ते ड्यूटी कंदड़ ज़ख़्मी पुलिस अहलकार जावेद हुसैन चोलियाणी खे क्वार्टर गार्ड कराए छॾियो। पुलिस अहलकार मथां हमिलो कंदड़ पुलिस अहलकार ॿाहिरि ऐं मुतासिर ज़ख़्मी पुलिस अहलकार लाकब। SSP कश्मीर कंदकोट खे घुर्जे त वाक़े जी अणधुरी जांच करे इंसाफ़ जूं तक़ाज़ाऊं सही नमूने अदा करे। ॿिए तरफ़ गोसपुर भरिसां 1 ॾींहुं अॻु करमपुर थाणे जे हद मैन इंडस हाईवे ॻोठ फाज़िल ओगाई लाड़ो वारे इलाइक़े में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल चङे मुड़ुस रईस अली हैदर ओगाई ऐं संदसि भाॼाई जे मड़ खे सवें आलियुनि अखियुनि सां पंहिंजे ॻोठ मीरवा जे अबाणे क़ब्रिस्तान में दफ़नायो वियो। इन मौक़े ते 2 ॼणनि जी निमाज़ जनाज़ा में केतिरनि ई मोअज़्ज़िज़ीन सरदारनि चङनि मुड़ुसनि सियासी समाजी मज़हबी अॻुवाणनि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾी तइदाद में शिरकत कई। 2 मक़तूलनि जो केस अञा ताईं दाख़िल न थियो आहे। न ई पुलिस हिन वक़्त ताईं का गिरफ़्तारी अमल में आंदी आहे जॾहिं त वाक़े बाद इलाइक़े में सख़्तु छिकताण वारी सूरत हाल आहे। होॾां तंगवानी में 4 ॾींहं अॻु तंगवानी थाणे जी हद मां उन जे वापारी मोहम्मद मुरीद लाशारी ऐं उन जे सौट खां दाड़ियलनि हथियारनि जे ज़ोर ते विच शहर मां मोटरसाइकिल 2 मोबाइल फ़ोनूं ऐं 50,000 रोक रक़म फुर करे आसानी सां फ़रार थी विया हुआ। अॼु मुतासिर लाशारी बिरादरी भिटाई प्रेस क्लब तंगवानी पहुची करे SHO तंगवानी मौला बख्श बुगटी ख़िलाफ़ एहतिजाज रिकॉर्ड करायो। मुज़ाहिरीन जो वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे छा चवणो हो अचो त ॿुधूं था। असां SHO खिलाफ़ तंगवानी जे खिलाफ़ आया आहियूं। असां SHO तंगवानी जे खिलाफ़ आया आहियूं। असांखे 4 ॾींहं पहिरियों असांजी गाॾी फुर थी। उन जे बारे असां थाणे ते वञी आया आहियूं। असां रोज़ थाणे जा चकर काटियूं था। SHO असांजा मिलण लाइ तयारु न आहे। न असांजो सामान रिकवर थियो आहे। असां शहरी आहियूं, कारोबार आहियूं, धंधे वारा माण्हू, हर कंहिंखे ख़बर आहे। मैं मुंहिंजे सौट मोहम्मद मुरीद लाशारी गाॾी जेका फुर थी
हिन टाइम ते एस एच ओ रिकवर न कराए ॾिनी। अञा असांखे मौत मार धमकी ॾेई रहियो आहे त मां तव्हांजे मथे एफ आई आर दाख़िल कंदुसि, मां तव्हांजे मथे हीअं कंदुसि। अञा असांखे धमकी ॾेई रहियो आहे त तव्हां हिन केस में हथु खणो। रोज़ असांखे माना जेको आहे धमकी ॾिए थो। असां थाणे ते वञूं था, थाणे में मिलण लाइ तयारु न आहे। अच्छा, तंगवानी सिटी शहर जी हद आहे। छा सामान जेको आहे तो सामान असांजो मोटरसाइकिल सिटी 24 मॉडल, 2 मोबाइलूं आहिनि ऐं हिकु असांजी 50,000 कैश इनाम। पहिरियों आयो असां सां ॻाल्हियूं करियो, वरी वञूं था बाद में वरी बि असां ॻाल्हियूं करे ख़ाली दिलासा ॾेई करे वापसि करे मोटा छॾे थो। असांजे लाइ मिलण लाइ तयारु बि न आहे। असांजो मुतालबो इहो आहे IG सिंध, DIG लाड़काणा, SSP कश्मीर बशीर अहमद बिरोही साहब खे अपील था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजो सामान जेको आहे त असांखे बर वक़्तु असांखे अपील कयो वापसि करायो वञे, न त असां ॿी सूरत में नेशनल हाईवे रोड बंदि कंदासीं। असां 3 ॾींहंनि जी SHO मौला बख़्श बूटी खे मोहलत था ॾियूं त असांजो सामान रिकवर करायो वञे, न त ॿी सूरत में असांजो एहतिजाज जारी रहंदो। 3 ॾींहंनि जी मोहलत अथसि। जन तव्हांजी असांजी आला अमलदारनि खां इहा गुज़ारिश आहे त 4 ॾींहं अॻु असांजे अज़ीज़ मोहम्मद मुरीद लाशारी, फारूक लाशारी ऐं कुझु ॿिनि अज़ीज़नि खां जेका मोटरसाइकिल, कुझु मोबाइलूं ऐं पैसा फुर थी विया आहिनि तंगवानी थाणे जे हद में, जंहिंजो SHO आहे पंहिंजो बिरोही साहब मौला बख़्श बुक्टी साहब। असां उन खे अपील ऐं गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे बराए महिरबानी इहो सामान सॼो रिकवर कयो वञे। ऐं असां आला अमलदारनि खां गुज़ारिश कयूं था IG सिंध, DIG लाड़काणा ऐं SSP कश्मीर ख़ासि बशीर अहमद बिरोही साहब खां त तालके तंगवानी में बदअमनी ॾींहों ॾींहुं तमामु वधी रही आहे। बराए महिरबानी इन ते कंट्रोल आंदो वञे, छो त हिते सभु कारोबारी माण्हू आहिनि। जेको बि 5 बजे खां बाद में निकिरे थो उहो फुर्ती वञे थो। सो महिरबानी करे SSP साहब खे गुज़ारिश आहे त हू पाण सुठे तरीक़े सां एफर्ट वठनि ऐं जल्द में जल्द तालके तंगवानी में अमन बहाल कनि। SHO साहब असांखे दिलासा ॾिना आहिनि ऐं जेको सामान रिकवर न थियो आहे असांजो 4 ॾींहंनि खां वठी। मतिलबु असांजो इहो हूंदो जेको कानूनी तरीक़ो हूंदो उहो असां अपनाईंदासीं इंशाअल्लाह। असां पंहिंजो 3 ॾींहंनि जी मोहलत ॾियूं था साहब खे ऐं जेको सामान वापसि न कयो त असां पंहिंजो सख़्त एहतिजाज कयो वेंदो। एहतिजाज कंदासीं। हटायो हटायो SHO तंगवानी हटायो 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 SHO तंगवानी हटायो 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 SHO तंगवानी हटायो तंगवानी जो अमन के बहाल कयो, SHO तंगवानी हटायो तंगवानी जे अमन के बहाल कयो, SHO तंगवानी हटायो हटायो हटायो।